अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कयूं था समाजी रवैयनि जी, ऐं ख़ासि तौर ते ॻाल्हाईंदासीं त हीअ जेको असां डिजिटलाइज़ थींदा पिया वञूं, जहिड़ी रीति साइंस तरक़ी कंदी पई वञे, जहिड़ी रीति जेको आहे असां वटि इंटरनेट में जेका तरक़ी आई आहे, इवन टेलीफोन खां वठी वेंदे इंटरनेट जी दुनिया हुजे, पोइ साइबर जेका असांजी दुनिया आहे उहा एॾी तरक़ी करे वई आहे त अॼु खां 20 साल पहिरीं अगरि असां खणी सोचूं त काफ़ी सारियूं शयूं जेके आहिनि उहे ख़्वाब नज़र ईंदियूं, उहे इम्पॉसिबल नज़र ईंदियूं। पर हिन वक़्तु जेको आहे सॼी दुनिया इन साइंस जी तरक़ी जे करे हिकिड़े पासे त तमामु तेज़ी सां ॾाका चढ़ंदी पई वञे, तमामु तेज़ी सां पंहिंजा हदफ़ जेके आहिनि उहे हासिलु करे। ॿिए पासे ॻाल्हि कयूं त जेका साइंस जी इहा तरक़ी आहे उन में असां जहिड़ा जेके नंढा मुल्क आहिनि, असां जहिड़ा जेके उहे ग़ैर तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उते जेको आहे इन साइंस जी तरक़ी मां फ़ाइदो वठणु बदिरां उते नुक़सानात बि थी रहिया आहिनि, कुझु नेगेटिव बि असर जेके आहिनि उहे साम्हूं अची रहिया आहिनि। ॻाल्हि कयूं इंटरनेट जी, ऐं इंटरनेट में AI जी ॻाल्हि कयूं त AI जी जेका तख़लीक़ आहे उन जी जेका हिन वक़्तु जहिड़ी रीति इस्तेमालु आहे, हिकिड़े पासे सॼी दुनिया में तहलको मचाए छॾियो आहे AI जी इस्तेमाल जे करे। जिते फिल्म इंडस्ट्री में मुख़्तलिफ़ शयूं थींदियूं, डिघियूं डिघियूं शयूं थींदियूं, लॉन्ग लास्टिंग टाइमिंग वारियूं शयूं हूंदियूं हुयूं, उते हाणे तमामु घटि वक़्त में उहे शयूं डेवलप थी वञनि थियूं ऐं उहे शयूं मार्केट बि अचनि थियूं। AI जे थ्रू न सिर्फ़ु लिखणु पढ़ण जो कमु थिए थो, हिसाब किताबनि जो कमु थिए थो, उन सां गॾोगॾु वरी जेके शयूं एडॉप्ट थियनि थियूं या डेवलप थियनि थियूं उन्हनि मां सॼी दुनिया फ़ाइदो बि हासिलु करे थी। अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेका डिजिटल दुनिया आहे इहा सॼी दुनिया इन डिजिटल जेके शयूं आहिनि उन मां फ़ाइदो वठी रही आहे। असां पंहिंजे असांजे समाज में असां इन्हनि शयुनि खे कीअं पॉज़िटिवली इस्तेमालु करे सघूं था, असीं पंहिंजे समाज में इन्हनि शयुनि मां फ़ाइदो कीअं वठी सघूं था, ऐं ख़ासि तौर ते नेगेटिव जेके शयूं आहिनि उन्हनि जे नुक़सान या उन्हनि खे रोकथाम कीअं करे सघूं था। ख़ासि तौर ते अगरि ॻाल्हि कयूं AI जी त AI टूल्स जिते तमामु घणो फ़ाइदो ॾेई रहियो आहे उते वरी असां ॾिठो आहे त उनजो नेगेटिव इफ़ेक्ट बि साम्हूं आयो आहे। कॾहिं कॾहिं कुझु नौजवान, कुझु AI यूज़र जेके आहिनि उन्हनि खे औरतुनि जा, मॉडल्स जा ऐं उन्हनि जा जेके फ़ोटू खणी उन्हनि खे जेको आहे पंहिंजे तरीक़े सां यूज़ करे पोइ उन्हनि खे मार्केट कनि था, वरी उन्हनि खे जेको आहे इंटरनेट या वरी नेट जे थ्रू उहे माण्हू पब्लिक थियनि था, त इहो बि उनजो जेको हिकिड़ो नेगेटिव साइड बि आहे। गॾोगॾु समाज जा जेके रवैया आहिनि उहे बि तब्दील थींदा पिया नज़र अचनि। ॿार अॼु जो जेको आहे उहो जेको पढ़ाई जे तरफ़ वॾी तवजो हूंदी माइटनि जी, अॼु जो जेको ॿार आहे हर घर जो इहो मसइलो आहे त ॿार कहिड़ी बि एज जो छो न हुजे उन वटि मोबाइल फ़ोन आहे, उहो सॼो ॾींहुं मोबाइल फ़ोन यूज़ करे थो। ऐं हिन मोबाइल फ़ोन यूज़ करण जे करे हिकिड़े पासे त उनखे ॼाण मिले पई त ॿिए पासे जेको आहे पढ़ाई खां उहो हटे थो, हुनजी जेका ज़हनी जेका सघ आहे उहा मुतासिर थिए थी, ऐं गॾोगॾु जेको आहे उहो चिड़चिड़ोपन ऐं उन में जेको आहे समाजी तब्दीलियूं बि अचनि थियूं। त इहे जेके इहे शयूं आहिनि जंहिंजे करे अॼु जो जेको समाज आहे हिकिड़े पासे तरक़ी पियो करे त ॿिए पासे बेरा रवी जो बि शिकार आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन सभिनि जेके डिजिटलाइज़ शयूं आहिनि इन्हनि मां फ़ाइदो कीअं वठी सघिजे थो, ऐं हिन वक़्तु असांजा समाजी रवैया असांखे किथे ऐं कहिड़ी नहेज ते पहुचाए सघंदा, उनखे रोकण जे लाइ असां कहिड़ा कहिड़ा किरदार अदा करे सघूं था ऐं कहिड़ो रोल प्ले थी सघे थो मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जो, गवर्नमेंट जो या वरी असांजो पंहिंजो। त असांखे जॉइन कयो आहे अमजद बलोच साहब, समाजी अॻवान आहिनि, तज़िया निगार आहिनि, उन सां गॾु रॉस मेहतानी साहब असां सां गॾु आहिनि, साईं बि तज़िया निगार आहिनि ऐं समाजी अॻवान आहिनि। ख़ासि तौर ते जेके यूथ जे लाइ मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स बि कराइनि था, मुख़्तलिफ़ ॻाल्हि ॿोल मुख़्तलिफ़ इशूज़ ते उन्हनि जी रहंदी है ऐं यूथ सां घणो टच में रहन था। साईं तमाम इन्हनि जी मेहरबानी। अमजद साहब आपसे शुरू कर लेते हैं, किस तरह से देख रहे हैं ये जिस तरह से मैं बात की समाजी रवैये तब्दील होते जा रहे हैं, जिस तरह से हम जितना जिद्दत आती जा रही है, डिजिटलाइज होते जा रहे हैं हम लोग, उतना ही हम देख रहे हैं हमारा समाज शायद इसलिए कि ज़हनी पस्तमानदगी है हमारे पास, तो इस वजह से हम उस तरीके से उन चीज़ों को एड्रेस नहीं कर पा रहे, पहुंच नहीं पा रहे उसमें। थैंक यू। सबसे पहले आपका बहुत शुक्रिया, आपने मदऊ किया और एक अहम मौजू की तरफ तवज्जो दिलाई जिसमें हम सबको तवज्जो करने की ज़रूरत है, बहैसियत कौम तवज्जो करने की ज़रूरत है। बेसिकली जो सोशल मीडिया हमारे पास आ चुका है इसके लिए हम तैयार नहीं थे, बहैसियत कौम तैयार नहीं थे, ना हमारे सिलेबस का ये चीज़ हिस्सा है, ना हमारे बाकी जो समाजी रवायात हैं, रूल्स हैं, समाजी रूल्स हैं, ना ये उसका कोई पार्ट था। तो जिसकी वजह से इसका यूज़ क्या
کرنا چاہیے, کیسے کرنا چاہیے, ہماری یوتھ بالکل نہیں جانتی. اس کی وجہ سے کچھ ظاہر ڈرا بیکس اس کے سامنے آ رہے ہیں. جیسے آپ نے خود بھی ذکر کیا, اسکرین ٹائم بچوں کا بہت بڑھ گیا ہے. اب اسکرین ٹائم بڑھنے کی وجہ سے ان کا آئی سائٹ پہ بڑے نیگیٹو امپیکٹ آ رہا ہے. ان کا جو سلیپنگ ٹائم ہے وہ متاثر ہو رہا ہے. اب سلیپنگ ٹائم جب متاثر ہوتا ہے تو ان کی جو نفسیاتی جو صحت ہے وہ ظاہر ہے اس کے اوپر بہت برا امپیکٹ ڈالتا ہے. تو ایک تو یہ چیز آ رہی ہے. دوسرا اگر ہم اس کو دیکھیں تو جو ہمارے بچے فزیکل ایکٹیویٹیز میں انگیج ہوتے تھے کہ وہ کرکٹ کھیلتے تھے, والی بال کھیلتے تھے, دوڑیں لگاتے تھے, پارک جاتے تھے, اب وہ چیز کم ہوتی جا رہی ہے. تو ہماری جو یوتھ ہے وہ زیادہ وقت موبائل پہ گھروں میں کمروں میں گزارے ہیں. تو یہ ایک اور نیگیٹو چیز ہے, جو جسمانی صحت ہے وہ کمپرومائز ہو رہی ہے, لوگ اس کی طرف رجوع نہیں کر پا رہے. اور جو تیسری جس چیز کو میں سمجھ رہا ہوں وہ یہ ہے کہ فیملی ٹائم نہیں مینج ہو رہا. صحیح. اب یعنی پہلے لوگ اپنے گپ شپ کرتے تھے اپنے والد کے ساتھ, بھائیوں کے ساتھ, بہنوں کے ساتھ, ماں کے ساتھ وقت گزارتے تھے اور ان کے ساتھ چیزیں ڈسکس ہوتی تھیں. اور وہ جو ایک غیر روایتی طریقے سے ایک تربیت کا ایک طریقہ کار ہوتا تھا وہ ایک کافی اچھا ہوتا تھا. لیکن وہ تربیت کا طریقہ کار شدید متاثر ہوا ہے. نہ ہم کسی اوطاق پہ بیٹھ کے بزرگوں کے ساتھ بزرگوں کو ٹائم دیتے ہیں, نہ اپنے ماں باپ کو دیتے ہیں, نہ بھائیوں کو دیتے ہیں, نہ بہنوں کو دیتے ہیں. تو وہ ایک بانڈنگ جو ہے, فیملی بانڈنگ, وہ شدید متاثر ہو رہی ہے, جو ایک اس کا نیگیٹو امپیکٹ جو مجھے نظر آ رہا ہے. اور اسی طرح ہم اگر اس کو اور آگے بڑھائیں, جو سائبر پلیٹ فارم جتنے بھی ہیں, ڈیجیٹل پلیٹ فارم, ان کے اوپر ظاہر ہماری تربیت نہیں ہے ہمارے بچوں کی. تو ہراسمنٹ کے واقعات اتنا ہو رہے ہیں ایسی آن لائن پلیٹ فارمز پہ, اور بچوں کو تربیت ہی نہیں ہے کہ انہوں نے کون سی انفارمیشن شیئر کرنی ہے, کون سی نہیں کرنی, کون سی بات کسی ڈیجیٹل فرینڈ کو بتانی ہے, کون سی نہیں بتانی, جس کی وجہ سے ہراسمنٹ کے اور خاص طور پہ ہماری جو خواتین ہیں ان کو شدید قسم کی بلیک میلنگ کا سامنا کرنا پڑ جاتا ہے. مس یوز ہو جاتے ہیں, مس یوز ہو جاتا ہے انفارمیشن کا, چٹ چیٹ کا وہ مس یوز ہوتا ہے, جس کی وجہ سے ان کو کافی پریشانی ہوتی ہے. اور ان ساری چیزوں کو دیکھتے ہوئے آپ دیکھیں, آپ کا میڈیا ہے, اس کی ایک ریگولیٹری اتھارٹی ہے پیمرا, جو اس کو ریگولیٹ کرتا ہے, اس کو کوئی پالیسی وضع کی ہوئی ہے, یہ کرنا ہے, یہ نہیں کرنا, لائسنس جاری ہوتا ہے, پراپر طریقہ کار ہے. اب پاکستان میں ایک تو سوشل میڈیا یا ڈیجیٹل میڈیا کی کوئی پالیسی نہیں ہے جو اس کو ریگولر کرے. تو جس طرح پیمرا ہے اسی طرح سیپریٹ ایک اتھارٹی بنانے کی ضرورت ہے جو سوشل میڈیا اور اس طرح کی چیزوں کو ریگولیٹ کر سکے. اور انہوں نے ایک ونگ بنا دیا, ایف آئی اے کو ایڈیشنل ایک چارج دے دیا, اور جس کی وجہ سے وہ جس طرح ہونا چاہیے وہ اس طرح نہیں ہو رہا. اس کی ضرورت سٹل موجود ہے کہ ایک الگ سے ایک پلیٹ فارم ہونا چاہیے جو اس ساری چیزوں کو ریگولیٹ کرے. اور دنیا اچھا, جو ہمارے فرض کیا بینک ہیں, بینک والوں نے اپنی ایپ متعارف کرا دی, ٹھیک ہے جی, ایپ متعارف کرا دی, وہ کرا دیے, لیکن جو ڈیجیٹل فراڈ ہو رہے ہیں اور وہ ہمارا جو بینک یوزر ہے اس کو علم ہی نہیں ہے, اور بینک کے نمبر سے کالز آ جاتی ہیں, اور ایسے لوگوں کے ساتھ لاکھوں روپے کے فراڈ ہو جاتے ہیں. اور غریب بیچارے چھوٹے چھوٹے ان کے فراڈ ہوتے ہیں 1.5-2 لاکھ کے, بڑا فراڈ نہیں ہوتا. اب جس کا 1.5-2 لاکھ کا فراڈ ہوا ہے تو وہ اس کو ریکور کرنے کے لیے 1.5-2 لاکھ نہیں لگائے گا, وہ زیادہ بھاگ دوڑ بھی نہیں سکتا, تو وہ بیچارہ چپ کر کے بیٹھ جاتا ہے یا بیٹھ جاتی ہے. تو میرا خیال ہے کہ بینک کی بھی ذمہ داری ہے کہ وہ فرض کیا اگر ان بینک کو ان کو خاص طور پہ چھوٹے کسٹمرز کو انشور کروائیں, انشورنس ان کی اکاؤنٹس کی انشورنس کروائیں, اور اگر ان کے اکاؤنٹ انشورڈ ہیں تو پھر ان کا جو ہے نا وہ ان کو ٹرینڈ بھی کرے, پلس ان کا جو نقصان ہوا ہے وہ پورا کرے. مطلب یہ کہ ہاں, جو فائدے ہیں اس کا نقصان بھی ہے. اب یہ میں نے سارے آپ کو نقصانات بتائے, لیکن فائدے بھی اسی طرح ہیں. صحیح, فائدے بھی اسی طرح ہیں کہ آپ فرض کیا بغیر ڈرائیور کے ٹیکسی کار چلا رہے ہیں, ٹھیک ہے. اب آپ اے آئی کے ذریعے آپ نیوز اینکر آپ رکھ رہے ہیں بغیر تنخواہ کے. آپ نے ٹیچر کراچی میں پہلا ٹیچر اپوائنٹ کر دیا ریبوٹ کو, وہ انگلش پڑھا رہا ہے کراچی کے اسکول میں, ٹھیک ہے. تو یہ جو چیزیں آ رہی ہیں, اور آپ کتاب پڑھنے کے لیے آپ کے پاس 10-12 دن نہیں ہے, آپ اس کا انالیسز اے آئی کو کہہ کے 15 منٹ نکلوا سکتے ہیں, اس کے کی فائنڈنگ نکال سکتے ہیں, اس کا انالیسز کر سکتے ہیں.
आप डिजिटल सर्वे कर सकते हैं, आपको पता चल सकता है सिंध के अंदर कितनी ज़मीन पे कौन सी फसल है। लग सकती है तो फेवर में। हाँ, बहुत बड़ा काम है तो उनका। अब बहुत सारे फ़ायदे हैं, लेकिन हम बैसियत कौम एक तो तैयार नहीं है। और जो आखिरी जो मेरी रिकमेंडेशन, मैं इसको अगर ऐसे कहूँ, हमारी तो पॉलिसी भी नहीं है एआई की। सही। बातें हो रही हैं और लेकिन अभी तक एआई की पॉलिसी 2025 की बात हो रही है, लेकिन अभी तक वो मंजर आम पे नहीं आई, अभी तक उससे मेरे ख्याल में काम शुरू भी नहीं हुआ। शुरू भी नहीं हुआ। तो मेरे ख्याल में जैसे क्रिप्टो करेंसी की कौंसल इन्होंने पाकिस्तान काउंसिल फॉर क्रिप्टो करेंसी बना दिया, तो अब ये अच्छी बात है कि हम फर्ज किया अपनी करेंसी का गलत इस्तेमाल रोकेंगे, इसको रेगुलराइज करेंगे, तो जो रकम खुदा न खास्ता मनी लॉन्ड्रिंग या किसी गलत लोगों के हाथ लग सकती है, तो उसको क्रिप्टो करेंसी की को अगर हम रेगुलराइज कर लेंगे तो हमारे मुल्क का भी फ़ायदा है, हम अमन भी इसमें बेहतर होगा, तो हम बहुत सारी मुश्किलात से बच सकते हैं। रोज़ साहब तव्हां कीअं ॾाढी सुन सही सुराग आहे कि जहिड़ी तरीक़े सां ज़ाहिर आहे इंटरनेट जो दौरु आहे, इंटरनेट ज़रूरी बि आहे ऐं सॼी दुनिया तरक़ी करे पई ऐं हितां खणी पाण जोड़ियो त जेका अमजद साहब ॻाल्हि कई त भई सॼी दुनिया में थिए पियो त कानून साज़ी बि आहे हिन जी न, त तव्हां बि सॼी दुनिया घुमो था माण्हुनि सां गॾु तव्हांजो, त इहो जेको डिजिटल आहे ख़ासि तौर ते AI आहे या इन्हनि जो जेको टूल्स आहिनि, इन्हनि खे सॼी दुनिया कीअं थी इस्तेमालु करे ऐं असीं कीअं था इस्तेमालु कयूं, कीअं कंपेयर कंदा हुनखे? साईं सभिनि खां पहिरीं त जेको एज़ अ अमजद साहब जेका ॻाल्हि कई त एज़ अ कॉम असां छा रेडी आहियूं हिन जे लाइ या न आहियूं रेडी, त हिकिड़ो आउं सम्झां थो हिकिड़ो पॉइंट जेको वधीक हाईलाइट करण वारो आहे, जेको असांजे स्कूल्स ऐं कॉलेजिस में तव्हां ॾिसो था त तनक़ीदी सोच खे प्रमोट नथो कयो वञे, क्रिटिकल थिंकिंग ऐं AI हिकिड़ी जाइ ते त पॉज़िटिव आहे, तव्हां ॿुधो त केतिरा पॉज़िटिव एस्पेक्ट्स बि आहिनि, नेगेटिव बि आहिनि, पर अहिड़ी सोसाइटी पंहिंजी सोसाइटी जंहिंमें पाण क्रिटिकल थिंकिंग अहिड़ी न हुजे, क्रैमिंग हुजे, रटा तव्हांखे ख़बर आहे स्कूलनि कॉलेज में रटो हले थो, जॾहिं उते ही न हुजे त अॼुकल्ह एतिरो सवलो आहे AI जे थ्रू तव्हांजी आवाज़ में तव्हांजी एक्स ट्वीट ऐं को बि शइ लिखां ऐं तव्हांजो हू ट्वीट क्रिएट थी वेंदो, तव्हांजी फेसबुक पोस्ट क्रिएट थी वेंदी ऐं आराम सां उहो सर्कुलेट थी सघे थो। तंहिं करे असांजी सोसाइटी में ख़ासि तौर ते असां सम्झां थो ज़रूरत आहे त असां वेरीफाई कयूं शयुनि खे। पास्ट में असां ॾिठो आहे काफ़ी अहिड़ा इशूज़ थिया आहिनि जेको बग़ैर वेरिफिकेशन जे काफ़ी हू सीरियस हिकिड़ा कॉन्सिक्वेंसिस थी विया आहिनि हुनजा। जी एग्ज़ैक्टली साईं, त आउं सम्झां थो असांजी सोसाइटी में नौजवाननि जे लाइ काफ़ी ज़रूरत आहे एडुकेशन में क्रिटिकल थिंकिंग खे प्रमोट करण जी। हूअं बि रोज़मर्रा बि ज़िंदगी में असां ॾिसूं पुछूं सुवाल त भाई अगरि असांखे का शइ ख़बर पए थी त हू ट्रू आहे या फॉल्स आहे, फर्दर असीं तहक़ीक़ कयूं हुन ते, ऐं हुनजो इहो ई फ़ाइदो थींदो त इनोवेशन ईंदी, प्रॉब्लम सॉल्विंग थींदी ऐं असांखे क्रिटिकल थिंकर्स खपनि सोसाइटी में। त आउं सम्झां थो हिकिड़ो इहो एस्पेक्ट आहे जंहिं ते असांजी सोसाइटी में ख़ासि तौर ते असांखे नज़र विझण जी ज़रूरत आहे त असां हिनखे मिसयूज़ न कयूं। अच्छा, इन में पाण जेका ॻाल्हि शुरू कई हुई त हाणे AI जी त ठीकु आहे, हाणे हींअर उहो थी आहे, असां वटि शुरू खां वठी ईअं थियो आहे त जेके बि शयूं ईंदियूं आहिनि असां वटि पहिरीं त उनखे नेगेटिव शयूं उन्हनि ते इस्तेमालु थींदियूं आहिनि, त हिन वक़्तु असांजी या समाजी माण्हुनि जी एज़ ए जेके असीं मुख़्तलिफ़ वक़्तनि में समाज सां जुड़ियल रहूं था, बींग सहाफ़ी मुंहिंजी, बींग सोशल एक्टिविस्ट तव्हांजी, अमजद साहब जी, उहो कहिड़ी ज़िम्मेवारी थी सघे थी जो असीं हिननि खे इन्हनि सभिनि शयुनि खे जेको आहे उनखे रोके सघूं या पंहिंजे नौजवाननि खे आगाही ॾियूं त भई हिन जो को पॉज़िटिव इस्तेमालु ताईं रखो ऐं हिनखे अगरि जे ख़ुदा न ख़ास्ता को केरु करे थो नेगेटिव त उनखे कीअं रोकिजे? ॾिसो हिकिड़ी त हिन में त को शक न आहे त फ्यूचर AI जो आहे। ठीकु, काफ़ी फॉरेन में इंटरनेशनल लेवल ते हिनखे तेज़ी सां अडॉप्ट पियो कयो वञे, त जाम ज़रूरत आहे त हिन में असांखे बेसिक असांजी प्रिंसिपल्स हुजनि AI जा, त असां हिनखे रिस्पॉन्सिबली कीअं यूज़ कयूं, ऐं हिन में जाम ज़रूरत आहे त हिन जी अवेयरनेस बि अचे। जीअं साईं ज़िक्र कयो हिन ते पॉलिसी जी असांखे ज़रूरत आहे, रेगुलेटर्स जी असांखे ज़रूरत आहे, FIA साइबर क्राइम आहे, अथॉरिटीज़ आहिनि जेको हू हिन ते काफ़ी हद ताईं हू ॾिसनि पियूं, पर हिते प्रॉपर पॉलिसीज़ ऐं कानून साज़ी जी ज़रूरत आहे। ऐं हीअ टेक्नोलॉजी तेज़ी खां एडवांस बि थिए दुनिया में, ऐं असांखे ज़रूरत आहे त असांजे नौजवाननि खे हिन खे अंडरस्टैंड कनि, एडॉप्ट कनि, पंहिंजी स्किल्स इम्प्रूव कनि, त जीअं पाकिस्तान खे फ़ाइदो थिए, पाकिस्तान तरक़ी करे। साईं असां मसइलो इहो आहे त पाकिस्तान में असां देरि सां टेक्नोलॉजीज़ खे अडॉप्ट कंदा आहियूं, जॾहिं काफ़ी हद ताईं हू प्रमोट थी वेंदी आहे इंटरनेशनल लेवल ते। असां वटि थोरा सुस्त आहियूं, देरि सां असां वटि शयूं थी अचनि,
पर हिन वक़्तु पाण किथे बीठल था नज़र अचूं न? ऐं सम्झां थो अञा काफ़ी ज़रूरत आहिनि, देयर इज़ अ रूम फॉर इम्प्रूवमेंट, काफ़ी ज़रूरत आहे त असां हिन खे पिक कयूं, अंडरस्टैंड कयूं, छो करे इंटरनेशनल त हिन ते काफ़ी कमु थिए पियो। तव्हां ॾिसो रोज़ नंबर ऑफ एप्लीकेशन्स AI रोज़ अचनि पियूं, नंबर ऑफ एप्लीकेशन 100-200 त रोज़ हू डेली बेसिस ते हू लॉन्च पियूं थियनि। पाकिस्तान किथे थो बीहे, ऐं तव्हां ॾिसो असांजा सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स केतिरा आहिनि, काफ़ी कंट्रीज़ आहिनि उन्हनि जो सॉफ्टवेयर एक्सपोर्ट ई एतिरा आहिनि जेके असांजा टोटल एक्सपोर्ट्स ओतिरा न आहिनि टोटल। ठीकु। त हीउ वॾो हिकिड़ो पोटेंशियल आहे, असांखे ज़रूरत आहे। ऐं असांजे नौजवाननि में पोटेंशियल आहे, उहे होशियार आहिनि, बिल्कुलु उन्हनि खे हिकिड़ो बिल्कुलु गाइडलाइन जी ज़रूरत आहे। बिल्कुलु टैलेंटेड आहिनि, पर उन्हनि खे ज़रूरत आहे त अहिड़ा फोरम्स हुजनि, अहिड़ी इंस्टीट्यूशन्स हुजनि जंहिंमें उन्हनि जी कैपेसिटी असां डेवलप कयूं। ऐं न सिर्फ़ु हिन में असांजो फ़ाइदो आहे बल्कि पूरे मुल्क जो फ़ाइदो आहे। रिज़र्व्स ईंदा ऐं हिन में तव्हांखे ख़बर आहे हू घरां वेही कमु करे इंटरनेशनल पंहिंजी मार्केट हू ठाहे सघनि था। एतिरी फ्रीलांसिंग वेबसाइट्स आहिनि जिते बसि हुननि खे पंहिंजी सर्विसिस ऑफर करिणियूं आहिनि ऐं हू पंहिंजो हुन में हू करे सघनि था वर्क फ्रॉम होम, रिमोटली कमु। ठीकु। ऐं जहिड़ी तरीक़े सां पाण ॻाल्हि कयूं पिया त एग्रीकल्चर असांजो मुल्क आहे, त असां पंहिंजे इन जे थ्रू पाण एग्रीकल्चर खे बि फ़ाइदो एक्सपेंड कयूं, टोटल एक्सपोर्ट्स खे बि एक्सपेंड कयूं असां। ब्रेक वठी अचूं नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल कयूं पिया त हीअ जेका डिजिटल थींदी पई वञे दुनिया, उन में असां किथे बीठा आहियूं, असां इन डिजिटलाइज़ जेका दौड़ आहे, इन जी जेका रेस आहे, उन में केतिरो पाण खे जेको अॻियां वधाए सघूं था, या वरी असां वटि हिन वक़्तु पंहिंजे नौजवाननि खे, पंहिंजी ईंदड़ नसल खे वधीक बहितर तरीक़े सां इन्हनि शयुनि खां जेको आगाही ॾियणु, उन मां फ़ाइदो हासिलु करण लाइ असां वटि जेका कहिड़ा क़दम खणी रहिया आहियूं हिन वक़्तु, हुकूमत केतिरी सेंसिटाइज़ आहे, केतिरो जेको असांजो जेका रियासत आहे, गवर्नमेंट आहे, उहा इन्हनि सॼी सूरत हाल खे फेस करे पंहिंजे नौजवाननि खे आगाही ॾियण में केतिरो कम करे रही है। तो अमजद साहब, जिस तरह से ब्रेक से पहले रोज़ बता रहे थे, आपने भी बात की कि रेगुलेटरी अथॉरिटीज़ होनी चाहिए, पॉलिसीज़ होनी चाहिए। पॉलिसीज़, कानून साजी ज़ाहिर है हमारे पास होती रहती हैं, मुख्तलिफ़ वक्तों में मुख्तलिफ़ किस्म की कानून साजियाँ होती रहती हैं। हमने देखा है कि हम अगर बात करें नौजवानों के इश्यूज़ के ऊपर का पॉलिसी बनती है, औरतों के इश्यूज़ के ऊपर बनती हैं, और हम इसी तरीके से आपने जो बात की कि भाई कोई पॉलिसी होनी चाहिए जिस तरह से इसको कोई रेगुलेट अथॉरिटी हो, तो इस वक्त क्या ज़रूरत है, किस तरह से हम इसको देखते हैं? सर, पहली बात तो ये है कि पॉलिसी होना पॉलिसी ना होने से बेहतर है, जो अहम बात है। एक बात ज़रूर दोस्त करते हैं जी, पॉलिसी तो बनती रहती हैं और पॉलिसी का फ़ायदा तो कुछ होता नहीं है। तो मैं हमेशा उनको कहता हूँ कि ना होने से पॉलिसी का होना बेहतर है। आप किसी भी प्लेटफार्म के ऊपर कम से कम ये चीज़ साबित कर सकते हैं कि कौन सी चीज़ सही है, कौन सी नहीं है, और जो गवर्नेंस के जो फर्स्ट के चैलेंजेस हैं उनको एक इम्प्लीमेंटेशन का फ्रेमवर्क पॉलिसी मुहैया करती है, तो उससे चीज़ें बेहतरी की तरफ जाती हैं। तो हमें दुनिया के साथ ज़ाहिर चलना है, ग्लोबल विलेज है, बन चुकी है दुनिया। तो अगर हमें दुनिया के साथ चलना है तो फिर हमें अपने यूथ को उनके मुताबिक तैयार करना है। तो अगर फ़र्ज़ किया दुनिया डिजिटल करेंसी की तरफ जा रही है, दुनिया डिजिटल बैंक बना रही है, तो हमारा स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान भी डिजिटल बैंकिंग अभी रजिस्टर्ड करना शुरू कर दिया है, उसने लाइसेंस देना शुरू कर दिया है, लेकिन हम उस तरह अपनी यूथ को तैयार नहीं कर रहे। अगर आप फर्ज़ के डिजिटल बैंक बना रहे हैं तो यूथ को डिजिटल बैंकिंग की डिग्रियां तो नहीं दे रहे आप, ठीक है। तो अगर आप फर्ज़ किया क्रिप्टो करेंसी काउंसिल बना रहे हैं, लेकिन आपकी डिग्रियां तो उसके साथ हम आहंग नहीं है, ठीक है। और आपको मैं एक और ख़तरनाक बात बताऊं कि इस साल के आप फिगर्स उठाएं, कोई 34% दाखिले यूनिवर्सिटीज़ में कम हुए हैं। यानी ये एक अलार्मिंग सिचुएशन है कि अगर पहले एक यूनिवर्सिटी के अंदर 1000 बच्चा पढ़ता था तो अब 600 बच्चा पढ़ रहा है। वो बच्चे बाकी 30 से 40% बच्चे कहाँ गए? जो ग्रेजुएशन के बाद जो बच्चे आने चाहिए थे, वो बच्चे इसलिए गए हैं कि यूनिवर्सिटीज़ के ऊपर आपका जो ट्रस्ट है वो ट्रस्ट डेफिसिट बढ़ा है, सबसे पहले। दूसरी जो अहम वजह है कि जो इल्म, जो स्किल हमारी यूथ को चाहिए, यूनिवर्सिटी का जो कोर्स है उसके साथ मैच नहीं करता।
सिलेबस ही हमारा आउटडेटेड है। आउटडेटेड है, तो वो हमारे यूथ उसकी तरफ इंटरेस्ट नहीं ले रही। वो कह रहे हैं इससे अच्छे तो हम फ्रीलांसिंग पे बैठ के अपने घर में लैपटॉप पे कमा लें, इसने तो हमें कोई स्किल देनी नहीं है। तो सबसे पहले हमारी अपनी यूनिवर्सिटीज़ को बेहतर करना होगा और उसको मौजूदा हालात जो हैं, मौजूदा जो तकाज़े हैं दुनिया के, उसके मुताबिक हम आहंग करना होगा। सही। तो हम कहीं पीछे हैं अपने एजुकेशन में, ख़ास तौर पे यूनिवर्सिटी एजुकेशन में, और दुनिया ज़ाहिर ऑनलाइन लर्निंग की तरफ जा रही है। जो छोटे छोटे कोर्स हैं, 6 महीने के 8 महीने के लोग कोर्स करके बहुत बहुत अच्छा कमा रहे हैं, और जो यूनिवर्सिटी की डिग्री लेके वो किसी प्राइवेट प्राइमरी स्कूल में टीचिंग कर रहा है, बच्चों को ABC पढ़ा रहा है, वो डिग्री उसके किसी काम की नहीं आ रही। तो ये एक बड़ा मसला है। तो हमारी जब पॉलिसी बनेगी, जब हमारी कानून साजी होगी, तो ये सारी चीज़ें वो गाइडलाइन देगी, और वो जब गाइडलाइंस आएंगी तो ज़ाहिर मुतल्लिका मिनिस्ट्री उसके लिए रिसोर्स एलोकेट करेगी, उसके लिए हायरिंग करेगी, उसके लिए सिस्टम्स बनाएगी, तो उसका फ़ायदा आम बंदे तक किसी ना किसी हद तक पहुंचना शुरू होगा। अमजद साहब, मैं तो यहाँ से एक और सवाल मेरा, इसमें यूथ पॉलिसी जो है सिंध गवर्नमेंट ने भी अप्रूव की, क्या वो एग्जिस्ट करती है इनमें? ये जो सारे आजकल के डिजिटल मसाइल हैं, ये यूथ पॉलिसी में एड्रेस किए हुए हैं सारे? नहीं सर, यूथ पॉलिसी जब बनी थी उस वक्त सोशल मीडिया की बिल्कुल इब्तदाई स्टेजेस पे था। उस वक्त AI का रुझान बिल्कुल ना होने के बराबर था। अब जो चीज़ें हैं वो बहुत आगे निकल गई हैं, तो हमारी यूथ पॉलिसी को भी अपडेट करने की ज़रूरत है। मैं ज़ाती तौर पे जो समझता हूँ उस पर बहुत काम करने की ज़रूरत है। वो बेहतर होगा तो हो सकता है कुछ हद तक वो कवर कर ले। अब देखें, मैं आपको बताऊँ कि आपको कोई खुदा न खास्ता, मुझे या किसी साथी को कुछ बीमारी है, फ़र्ज़ किया शुगर की है, ब्लड प्रेशर की है, कोई चीज़ है, आप AI को, बोर्ड को कहते हैं जो मेरा डाइट चार्ट बना के दो 1 हफ्ते का, वो आपको एक्यूरेट डाइट चार्ट आपसे बेसिक इन्फॉर्मेशन लेके बना के दे देता है कि आपको कितना, कौन सी चीज़ खानी है और कौन सी चीज़ नहीं खानी। अब वो डॉक्टर इतनी जल्दी तशखीस नहीं करता पेशेंट को, मसले को, जितना जल्दी AI कर लेता है। तो वो इतना तेज़ी से अगर चीज़ें बढ़ रही हैं, तो हमें भी उसी तेज़ी के साथ चीज़ों को आगे लेके चलना होगा। बहैसियत एक कौम के और रियासत के हमें उन तकाज़ों को पूरा करना पड़ेगा, नहीं तो हम पीछे रह जाएंगे। बहुत पीछे रह जाएंगे सर। ही ज़ाहिर आहे ॾाढी छिरकाईंदड़ इंकशाफ़ात आहिनि। हाणे 34 सैकड़ो अगरि ॿार आउट ऑफ कॉलेज, आउट ऑफ यूनिवर्सिटी थिए थो, त मतिलबु अॻियां हली त इहो साॻिणो अंग वधी वेंदो। छो जो उहे साॻिणी ॻाल्हि अमजद साहब, हिकिड़ो ॿार त जेका पढ़ाई करणी आहे, जेको डिग्री में ईंदो, उहो त हू अॼुकल्ह उन पंहिंजे इंटरनेट खां सिखी थो। ऐं ॿियो त असां वटि अर्निंग जो या वरी को न, असां वटि को इदारा आहिनि, रोज़गार जो ज़रियो कोन्हे। हाणे हिकिड़ो ॿार जेको आहे मास्टर करे थो, ग्रेजुएशन करे थो, त उतां अचे थो, उनखे नौकिरी त मिले कान थी, वेहणो वरी बि उनखे दुकान ते आहे। त हीअ केॾी अलार्मिंग सिचुएशन साईं, हिन सां गॾु अगरि पाण स्कूल जा ॾिसूं न फिगर्स, पाकिस्तान जो शुमार हुननि मुल्कनि में थिए थो जिते आउट ऑफ द स्कूल चिल्ड्रन हाईएस्ट आहिनि, यूनिवर्सिटी में बि, पर आउट ऑफ द स्कूल बि असांजा ॿार हाईएस्ट आउट ऑफ द स्कूल आहिनि। त जस्ट तव्हां इमेजिन कयो त हिननि जो छा फ्यूचर असां थी सघे थो। छोकरि एजुकेशन कंहिं बि मुल्क जी तरक़ी लाइ एजुकेशन जाम इम्पॉर्टेंट आहे। त असांजे वटि स्किल्ड लेबर हुजे, एजुकेटेड नौजवान हुजनि जेको मुल्क जी तरक़ी में पंहिंजो रोल प्ले करे सघनि। कुझु हद ताईं इनमें कमु थिए पियो। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो हिकिड़ो इदारो आहे नेफ्टेक जी, हू काफ़ी सुठे लेवल ते स्किल्स बिल्ड करे पियो, इंटरनेशनल सर्टिफिकेशंस कराए पियो, जेके पूरी टोटल गवर्नमेंट हुनखे सपोर्ट कंदी आहे। इवन फी बि सर्टिफिकेशंस ही गवर्नमेंट पे कंदी आहे। त अहिड़ी कुझु इदारा आहिनि जेको कमु कनि पिया, पर अवेयरनेस जी ज़रूरत आहे। ऐं स्किल्स अॼुकल्ह आउं चवां थो फ्यूचर स्किल्स जो आहे। ठीकु, माना डिग्री बि पंहिंजी जाइ ते इम्पोर्टेंट आहे, पर स्किल्स सॼी दुनिया में स्किल्स आहे। अच्छा, कानून साज़ी जेका ॻाल्हि कई पाण, त तव्हां दुनिया जा जेके ॿिया मुल्क आहिनि, उहे छा उन कानून साज़ी ते कमु कनि था इन्हनि नौजवाननि जे लाइ, ख़ासि तौर ते डिजिटल जेके शयूं थियनि पियूं उन्हनि ते, या उते बि असां वांगुरु आहे जीअं जेके उसरियल मुल्क आहिनि, तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, छा उते बाक़ाइदा को रूल्स ऐं रेगुलेशन आहिनि हुन में? ॾिसो, उते हू हिकिड़ो इनेबलिंग प्लेटफॉर्म ॾींदा आहिनि त भाई जेको टैलेंटेड ॿार आहे या यूथ आहे, हू पंहिंजो स्पेस क्रिएट करे सघे। ठीकु, ऐं गवर्नमेंट जो बि रोल इहो आहे त अहिड़ो एनवायरनमेंट हुजे, अहिड़ो प्लेटफॉर्म हुजे जिते माण्हू पंहिंजे पाण न सिर्फ़ु रोज़गार बल्कि पंहिंजी डेवलपमेंट जे लाइ रोल प्ले करे सघे। तव्हां ॾिसो काफ़ी कंट्रीज़ आहिनि, सिंगापुर आहे, दुबई आहे, उहे इंटरनेशनल टैलेंट लाइ ओपन आहिनि। ठीकु, त भाई तव्हां टैलेंटेड आहियो, तव्हां अचो, वीज़ास वठो, हिते कमु कयो, ओपन करे छॾिया हुननि। इम्पोर्टेंट इहो आहे त हू टैलेंट खे अट्रैक्ट पिया कनि, न सिर्फ़ु पंहिंजो टैलेंट डेवलप पिया कनि पंहिंजी कंट्रीज़ में,
और हू चाहिनि पिया जेके इंटरनेशनल लेवल ते बि ॿिया टैलेंटेड माण्हू आहिनि हू अचनि ऐं असांजी कंट्रीज़ में रहनि अची भले ऐं इकनॉमी में कंट्रीब्यूट कनि जी अच्छा असां वटि छा थियो असांजो कोई टैलेंटेड ॿार आहे ॾिसो उहो छा करे अनफॉर्चुनेटली जेको असीं रुझान ॾिसूं पिया जेके फिगर्स में ईंदियूं आहिनि हुनमें असीं इहो ई ॾिसूं था त अक्सर हू कोशिशि कंदा आहिनि नौजवान त ॿाहिरि असां सर्व कयूं अपॉर्चुनिटीज़ ॾिसूं पर आउं सही। सम्झां थो पोटेंशियल जाम आहे पाकिस्तान में बस ज़रूरत इहा आहे त असांजी गवर्नमेंट हिन साइड ते सोचे जेके जीअं गवर्नमेंट इहे जीअं इंटरनेशनल चेंज पियो थिए माहौल AI में डिजिटल इकनॉमी जे पासे इते हिन खे असां डेवलप कयूं ऐं हिन खे टाइमली असां इन्वेस्ट कयूं हिननि शयुनि ते जीअं असां हिन जो भरपूर फ़ाइदो वठी सघूं ठीकु जीअं असांजो नौजवान जेको आहे ज़ाहिर कॉम्पिटिशन में अॻियां अचे बिल्कुलु ऐं उनमें टैलेंट जी का कमी का न आहे कमी साईं कान्हे। पाकिस्तानी असांजो नौजवान जिते बि हुजे हुन पंहिंजे पाण खे प्रूव कयो आहे सही। वेस्टर्न कंट्रीज़ में मिडल ईस्ट में टैलेंट जी कमी न आहे बसि ज़रूरत हिन जी आहे त हिननि शयुनि ते इते असां हिकिड़ो अहिड़ो इन्वायरमेंट क्रिएट कयूं जेको हू इते ई हू परफॉर्म करे परफॉर्म सघनि करते मुझे तो ज़ाहिर है ये जिस तरह से ये चीज़ें हो रही हैं उसमें आप क्या समझते हैं कि इस वक्त हम ख़ास तौर पे गवर्नमेंट को कैसे इनिशिएटिव लेने चाहिए अब तो क्योंकि जो रॉस ने बात की कि भाई सारी दुनिया में तो इस तरह से टैलेंट को भी प्रमोट किया जाता है अपने बच्चों को भी वो करें इवन बाहर की दुनिया से भी उन्होंने ओपन कर दिया है कि जो अच्छा टैलेंटेड है स्टूडेंट है या नौजवान है वो आकर यहाँ सर्व करे ऐसी हमें यहाँ पे कोई चीज़ नज़र नहीं आती ना हमारे पास यहाँ पर कोई ऐसी अपॉर्चुनिटीज़ हैं ना हम बाहर जाने के लिए कोई अच्छी अपॉर्चुनिटीज़ हैं जिससे बच्चा कोई फ़ायदा ले सके बेसिकली आपके यहाँ जो मिनिमम वेजेस हैं वो बामुश्किल 38,000 था अभी सुन रहा है 40,000 कर दिया है लेकिन ये है कि इम्प्लीमेंटेशन तो उस पर भी नहीं हो रहा अब जब इस तरह की सिचुएशन होगी तो हम आपकी यूथ ज़रा इधर तो नहीं चाहेगी ठीक है अब आपके हमसाया ममालिक हैं वहाँ मिनिमम वेजेस 1,000 अपना उनका जो करेंसी है यूरो है या फर्ज किया डॉलर्स हैं उनके अंदर है ठीक है और हम 40,000 दे रहे हैं और उस पे भी जो है ना हमारे जो डेली वेजेस हैं उन बेचारों को वो नहीं मिल रहे वो भी नहीं मिल रहे तो वो फिर वो कैसे वो घर का साइकिल चलाएंगे तो वो इसलिए वो चाहते हैं और कि महंगाई का रेशो दिन ब दिन बढ़ता जा रहा है और जो अपना रोज साहब बात कर रहे थे आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन की सिर्फ सिंध के अंदर 7 मिलियन बच्चे हैं जो स्कूल से बाहर हैं जो स्कूल गोइंग एज के हैं और स्कूल नहीं जा पा रहे और उनमें से अगर मैं 20 लाख बच्चे वो कंसीडर करूं जो जिनकी एज स्टिल मौजूद है कि वो सरकारी स्कूल में जा सकते हैं फिर भी 5 मिलियन बच्चे हमारे पास ऐसे हैं जो है ना ऐसी एज में पहुंच चुके हैं कि जो उनको ईसी में दाखिला नहीं दे सकते हम लोग मतलब वो उनके लिए स्पेशल सिस्टम चाहिए उनको कैडर करने के लिए नॉन फार्मल स्कूलों का एक सेटअप चाहिए जिसमें हम उस एज ग्रुप 5 मिलियन है वो 5 मिलियन के आसपास बच्चे हैं जो फर्स्ट के एडोलसेंट हम जिनको कहते हैं वो एडोलसेंट कैटेगरी के बच्चे जो 9 से 16-17 साल की एज ग्रुप के बच्चे हैं तो उनको कैडर करने की ज़रूरत है नो डाउट मैं अप्रिशिएट करना चाहूँगा यहाँ सिंध गवर्नमेंट को ख़ास तौर पे यहाँ जो लिटरेसी डिपार्टमेंट है जिसमें मिनिस्टर साहब सेक्रेटरी साहब ख़ास तौर पे डायरेक्टर लिटरेसी साहब अब्दुल जब्बार मरी साहब और अपना अब्बासी साहब शाह साहब इन सब की एफर्ट से इस टाइम 500 स्कूल मेरे ख्याल में खुल गए हैं और 1500 स्कूल इंशाल्लाह अगले 1-2 महीने में खुलने जा रहे हैं ये वो एडोलसेंट्स के लिए ये एडोलसेंट्स के लिए है वो जो 50 लाख बच्चा जो 5 मिलियन बच्चा हम सोच रहे हैं उनको कैडर करने के लिए ताकि हम उनको मेन स्ट्रीम किसी तरह कर सकें लेकिन ये है कि वो बच्चे अगर फर्ज किया 2 मिनट के लिए वो आ जाते हैं अब वो बच्चा कौन सा है जो भट्ठे पे काम कर रहा है वो बच्चा है जो किसी दुकान पे हाकर है किसी इलेक्ट्रिशियन की दुकान पर है किसी हमाम में है किसी जूतियां बना रहा है कोई ना कोई स्किल सीख रहा है या कर रहा है वो अपने उस घर के अखराजात पूरे करने के लिए तो वो जब आपके पास आता है नॉन फॉर्मल एजुकेशन के अंदर और आपने उसे 5वीं पास की सर्टिफिकेट दे भी दी फिर भी तो उसका कुछ नहीं बिगड़ना बेचारेगा तो आपको अपनी नॉन फॉर्मल एजुकेशन को जैसे रोस ने पहले शेयर किया हमें अपनी स्किल कंपोनेंट के साथ जोड़ना पड़ेगा और हम अपने बच्चे को बेसिक एजुकेशन दे के स्किल से लैस करें ताकि वो स्किल जब सीख लेगा तो आपका AI आपके बाथरूम की टूटी बनाने नहीं आएगा ठीक है सर सही कह रहे हैं बिल्कुल वो आपका जो बटन रिप्लेस करने के लिए AI नहीं आएगा वो जो स्किल बेस्ड वर्कर है वही आके आपके वॉशरूम की टूटी ठीक करेगा वो आपके बिजली का स्विच ठीक करेगा वो आपकी ट्यूब बदलेगा वो आपको जो स्किल बेस्ड काम चाहिए आपको वो AI रिप्लेस नहीं कर पाएगा
बहुत उसके कम लिए भी हमें ratio काम में। करना होगा। उसके लिए हमें स्किल कंपोनेंट, आपको प्लम्बरिंग, इलेक्ट्रिशियन, ये जो स्किल्स हैं, बेसिक स्किल्स हैं, ये हमने अपने बच्चों को लेस करना है ताकि वो इंटरनेशनली जो मार्केट में स्पेस मौजूद है उसको भी अवेल करें, अपने पाकिस्तान में भी अवेल करें। अदरवाइज ये और कुछ रोज़गार, क्योंकि स्किल बेस्ड जो रोज़गार होगा उसकी जो अपना मुआवजा होता है वो कदरे बेहतर होता है। बेहतर होता है। वहाँ से उन जो स्किल का सिंपल लेबर होती है, अनस्किल लेबर होती है, उसका मुआवजा ना होने के बराबर होता है। वो बेचारा अपनी फैमिली का जो बेसिक एक्सपेंसेस है वो पूरा नहीं कर सकता। तो इसलिए हमें स्किल कंपोनेंट को ज़्यादा तवज्जो देने की ज़रूरत है और आपको एआई को पढ़ाना शुरू करना चाहिए। मैं आपको बताऊं कि एज सब्जेक्ट पढ़ाना शुरू किया। हाँ, इस तरह कुछ आपकी यूनिवर्सिटीज ने शुरू कर दिया, तीन यूनिवर्सिटीज़ हैं जो स्टार्ट कर दिया। जो एक नवाबशाह में पढ़ाया जा रहा है, एक डिग्री कराई जा रही है, कराची में एक डीएचए में एक डिग्री हो रही है, एक सखर आईबीएम, लेकिन अपना सॉरी अरोड़ यूनिवर्सिटी में। लेकिन सर इसके लिए आप बदीन का बच्चा या थरपारकर का बच्चा या अपना हमारे जो इधर रूरल सिंध है उसके बच्चे कैसे एक्सेस करें, गरीब बच्चे कैसे जाएं? तो इसको डिविजनल लेवल पे चीज़ों को लेकर आना चाहिए, बेसिक उस पे आना चाहिए ताकि और बतौर सब्जेक्ट ऐड करना चाहिए ताकि जो उनकी प्राइमरी और मिडिल हाई लेवल की एजुकेशन है वो जब मैट्रिक कर लें तो उनके पास अच्छी खासी बेसिक नॉलेज मौजूद हो एआई के बारे में, सोशल मीडिया के एथिक्स के बारे में, उसके रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटीज़ के हवाले से में, ताकि वो खुद को अपनी फैमिली को सेव कर सके और अगर फर्दर उसके आगे अपना कैरियर सोच रहा है तो उसके आगे उसको डिग्री उसको सूट करे। तो ये ना हो कि वो एफएससी करके तो वो एआई की मास्टर डिग्री लेने जा रहा है तो उसने तो एआई पढ़ा ही नहीं है। ठीक, मतलब बेसिक से जो हमें चीज़ें सर तव्हां इन हवाले सां कीअं छा चवंदा साईं आउं हिकिड़ो एडिशनल पॉइंट ऐड कंदसि। अमजद साहब जी ज़िक्र कयो, ऐं ॾिठो पिए त वेस्टर्न यूनिवर्सिटीज़ में हर फील्ड में तव्हां ॾिसो त एआई जो हिकिड़ो रोल ठहे थो। ठीक, ऐं ॾिठो पिए वॉशिंगटन कॉलेज ऑफ लॉ में जेके कोर्सिस हू ऑफर कनि पिया हुन में एआई एंड लॉ सब्जेक्ट उन्हनि इंट्रोड्यूस करे छॾियो आहे। ऐं असांखे ॾिसण जी ज़रूरत आहे त छा पाकिस्तान में असां यूनिवर्सिटीज़ में हिन खे इंट्रोड्यूस कयो आहे। अगरि न कयो आहे त आउं सम्झां थो इहो इम्पॉर्टेंट हूंदो त असां हिन खे इंट्रोड्यूस कयूं त जीअं असां हर फील्ड में छो करे किथे न किथे एआई जो कनेक्शन थिए थो त उनखे कीअं असां बेस्ट पॉसिबल वे में यूज़ करे सघूं था। अच्छा सर, इनमें तव्हां थोरो टाइम ई नहीं बचो आहे, हिन में नौजवाननि जे लाइ कहिड़ो मतिलबु छा अॼु जो नौजवान आहे उहो कीअं पंहिंजे पाण खे डेवलप करे या पंहिंजे पाण खे इन्हनि शयुनि जे हासिलात लाइ जीअं मतिलबु सॼी दुनिया में अगरि अहिड़े क़िस्म जा मौक़ा अचनि था, अपॉर्चुनिटीज़ अचनि थियूं त उहो कीअं अप्लाई करे हिकु सही। फर्स्ट ऑफ ऑल ॾिसो उन्हनि खे ज़रूरी आहे त पंहिंजे पाण ते इन्वेस्टमेंट कनि, नॉलेज ते इन्वेस्टमेंट कनि, पंहिंजी स्किल्स खे अपग्रेड कनि ऐं पंहिंजी जॾहिं मेरिट हमेशह पंहिंजी स्पेस ठाहे वठे थो। ठीकु, स्किल्स हूंदियूं, बेसिक इंग्लिश ज़रूरी आहे। ऐं सम्झां थो छो करे इंटरनेशनल मार्केट में अगरि तव्हांखे कॉम्पीट करिणो आहे त अंग्रेज़ी ते पंहिंजी इन्वेस्टमेंट कनि ऐं वंस ही शयुनि ते ॾिसंदा त आउं सम्झां थो ज़रूरु हू प्रोग्रेस बि कंदा ऐं प्रॉस्पर बि कंदा। मतिलबु असांखे जेको आहे नौजवाननि खे हिकिड़ो त स्किल जंहिंमें तव्हांजो पैशन हुजे। साईं जी ॻाल्हि कई त जेको हथ वारो कमु आहे हुनजी हमेशह वैल्यू रहंदी। तव्हां वेस्टर्न कंट्रीज़ में ॾिसो प्लम्बर्स जी दे आर हाईएस्ट पेड पीपल। ठीकु, टाइम नथा ॾियनि एतिरो सवलो ऐं भले कलाक लाइ ईंदा 100-200 पाउंड हू यूके में वठंदा पंहिंजी फ़ी। माना उन्हनि जो जेको वाइट कॉलर जॉब्स जी इक्वलेंट हू कमाईंदा आहिनि। पर ज़रूरत इहो आहे जेके पाकिस्तान में असांजा जेके नौजवान आहिनि स्किल सिखनि ऐं सर्टिफिकेशन वठनि। स्किल अगरि ओनली उन्हनि जे वटि हूंदी त सर्टिफाइड न आहिनि, सर्टिफिकेट न आहे त उनजी का वैल्यू न आहे, न पोइ हू जॉब को वठी सघनि था। मिडल ईस्ट में, वेस्टर्न कंट्रीज़ में हिते असांजा कुझु इदारा आहिनि जेके सर्टिफाई कंदा आहिनि, चाहे तव्हां प्लम्बर हुजो, कारपेंटर हुजो, शेफ हुजो, हुननि जी हू सर्टिफिकेशन्स वठनि, नेशनल हुजनि, इंटरनेशनल हुजनि ऐं पोइ हू ज़रूरु अप्लाई कनि। ऐं ॾिसो रेमिटेंस हिकिड़ो वॾो इम्पॉर्टेंट सोर्स ऑफ इनकम आहे पंहिंजी कंट्री लाइ। जॾहिं इहे ई माण्हू ॿाहिरि वञी जॉब कंदा आहिनि त इहे पैसा पाकिस्तान में मोकिलींदा आहिनि ऐं पाकिस्तान जो रेमिटेंस खां वॾो हिकिड़ो इम्पॉर्टेंट इन्फ्लो थींदो आहे। त सर्टिफिकेशन इज़ वेरी इम्पॉर्टेंट ऐं गॾोगॾु हू पंहिंजे पाण खे स्किल्स स्किल्स जेको आहे तमामु घणो ज़रूरी आहे। ज़ाहिर आहे असां जंहिं दौर मां गुज़रूं पिया उन में त स्किल जेको आहे एॾो ज़रूरी आहे जो हर माण्हू खे इहे स्किल्स ज़रूरु अचणु घुरिजनि। ऐं गॾोगॾु जेको आहे तालीम जी ॻाल्हि कईसीं त तालीम जे लाइ बि जेको आहे असांखे वधीक क़दम खणणु घुरिजे ऐं पंहिंजे नौजवाननि खे वधीक बहितरी लाइ अॻियां जेको आहे
ऐं ख़ासि तौर ते गवर्नमेंट खे पंहिंजो हिसो विझणु घुरिजे। महिरबानी रोज़ साहब तव्हांजी, अमजद साहब आपका बहुत बहुत शुक्रिया। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त ज़ाहिर आहे हीउ जेको दौरु आहे, जंहिं दौर मां असां गुज़रूं पिया, इहो तमामु घणो अहम जेको वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे असांखे फ़ैसिला करणा पवंदा। असांखे पंहिंजी नौजवान नसल खे उन तरफ़ जेको आहे, उन जेका हीअ जेको तरक़ी जी दौड़ आहे, इन में हिसो वठाइण जे लाइ या वरी इन में पार्टिसिपेट करण जे लाइ असां पंहिंजे नौजवाननि खे तयारु करिणो पवंदो, असांखे पाण खे तयारु थियणो पवंदो। इन लाइ गवर्नमेंट, रियासत, समाजी इदारा हुजनि, आम माण्हू हुजे, पेरेंट्स हुजनि, उन्हनि खे तमामु घणो अहम किरदारु अदा करिणो पवंदो पंहिंजे नौजवाननि ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जे लाइ। जहिड़ी रीति असां तरक़ी कयूं पिया ऐं जहिड़ी रीति असांखे तरक़ी करणु घुरिजे ऐं तरक़ी कंदे पंहिंजे मुल्क खे जेको आहे तरक़ीअ जी राह ॾांहुं जेको आहे गामज़न करणु घुरिजे, उन जे लाइ ज़रूरी इहो आहे त असां इन डिजिटल दुनिया, इन डिजिटल जेका दुनिया हले पई, जेके शयूं आहिनि, इंटरनेट हुजे, AI हुजे, इहे टूल्स आहिनि, इन्हनि में असांखे एक्सपर्टीज़ हासिलु करणियूं पवंदियूं। गॾोगॾु जेका तालीम जो जेको आहे अंसर, उहो बि असांखे पंहिंजे ॿारनि खे जेको आहे ख़ासि तौर ते ॾियणो पवंदो। छो जो स्पेस ॾियणो पवंदो पंहिंजे ॿारनि खे। हिकिड़े पासे ॿार तालीम जो जहिड़े जेको अनमोल जेको ज़ेवर आहे उन सां आरास था थियनि, उहे जेको डिजिटल जेका तालीम आहे उहा हासिलु कनि। गॾोगॾु जेका ॻाल्हि कई अमजद साहब पंहिंजी गुफ़्तगू में, त असांखे जेको स्किल आहे, जेको उहो फिज़िकल स्किल आहे, उन जी तरफ़ बि वञिणो पवंदो, त जीअं असांजा उहे नौजवान जेके वक़्त ते पढ़ाई न करे सघिया, जेके रहिजी विया, उन्हनि खे पढ़ाई पंहिंजी बि कंटिन्यू करणी पवंदी। गॾोगॾु उन्हनि खे जेके नंढा नंढा कमकार आहिनि, स्किल्स आहिनि, उहे बि सिखणा पवंदा, उन में महारत हासिलु करणी पवंदी। ऐं उहा महारत हासिलु करण खां पोइ सर्टिफिकेट हासिलु करणु तमामु ज़रूरी आहे। जेका रोज़ आख़िर में ॻाल्हि कई त महारत हासिलु कयो, तालीम तरबियत हासिलु कयो, उन खां पोइ सर्टिफिकेट वठो, त न सिर्फ़ु पाकिस्तान पर दुनिया जे मुख़्तलिफ़ तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि जेको आहे रोज़गार जा ज़रिया खुली सघनि था ऐं असांजो नौजवान उते वञी कमु करे सघे थो, न सिर्फ़ु पाण तरक़ी करे सघे थो, पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करे सघे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा पंहिंजे मेज़बान फ़हीम बबर खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।